जिस्म खे कपे कोरे अलॻि कयो वियो। सबबु त सिंध जो माण्हू चए थो मूंखे पाणी ॾियो। हे जेके पोयां फसल आहिनि, हे जेको रस्तो ॾिसंदा आहियूं, इन्हनि फसलनि लाइ पंहिंजे पूत गुज़र लाइ सिंध जो माण्हू पाणी थो घुरे। पोइ पाणी ॾियो नथा। पाणी केरु कोन थो ॾे? वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत। पाणी को मोरे सां जंग हुई छा हिननि जी? हिननि जी जंग का नौशहरे सां हुई, हिननि जी का मोरे सां हुई, हिननि जी का शाहपुर जान या नवाब वली मोहम्मद ऐं दौलतपुर सां हुई। हीउ जेको मुज़ाहिरो कंहिंजे ख़िलाफ़ हो? वफ़ाक़ी हुकूमत, इरसा, वापडा, कैनाल कंहिं पे ठाहिया? उन्हनि ज़मीनूं कब्ज़ो करे फार्मिंग जे नाले में केरु पियो खणे? उहे। उन्हनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो पुरअमन एहतजाज हो। हाणे थियो छा आहे, आउं तव्हांखे ॿुधायां, ॿिया इहा ॻाल्हि नथा कनि। आउं तव्हांखे ॿुधायां थो तव्हां सां थियो छा आहे। तव्हां सां थियो हीअं आहे त धकण धीअ खे सिखे नुंहुं, जेका वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमत ज़रदारी साहब जी ऐं शहबाज शरीफ़ साहब जी ऐं उन्हनि जा मददगार जेके फोरम्स ऐं जेके ताक़तूं आहिनि, उन्हनि सभिनी ॾिठो त सिंध जे ॻोठ ॻोठ में एहतजाज आहे। रमज़ान जे महीने में 21 जलसा त मूं कया आहिनि, सॼी सिंध जा ॿिया क़ौम परस्त बि हलिया पिए। ईद जे महीने, ईद खां अॻु में पिया हलियासीं, ईद खां पोइ पिया हलियासीं। उमरकोट, निंदा, कंदकोट, वार, अलाए किथे किथे माण्हू, पिपरियूं, कराचियूं, शिकारपुरूं, शहदादपुरूं, वाई पांदियूं, इहे सभु हलिया पिए। सॼी सिंध निकिती पई। हाणे ख़तरो इहो आहे त जीअं सिंध हींअर निकिती आहे, ईअं जे सिंधियुनि धरणा आणणु शुरू कया, ईअं जे सिंधी अची रोडनि रस्तनि ते वेठा, त पोइ त पाकिस्तान जा रस्ता कोन हली सघंदा। तंहिंजे करे हीउ मनसूबो जोड़ियो वियो, इतफ़ाक़ी वाक़ियो कोन्हे। हीउ मनसूबो जोड़ियो वियो त सिंधी ईअं निकिरनि पिया। जॾहिं हीउ वाक़ियो पियो थियो, उनखां कुझु ॾींहं अॻु में तव्हां ॾिसंदो, उनखां 2-3 ॾींहं पोइ त ज़रई यूनिवर्सिटी जा शागिर्द वेठा हुआ रोड ते, टॾो जाम में। सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द अची रस्तनि ते वेठा हुआ। हाणे ॾिठूं त सिंधियुनि सां जेको मसइलो थींदो, उहे अची रोड ब्लॉक करे वेही रहंदा। रोड ब्लॉक कंदा, सॼे मुल्क जो वहिंवार मुतासिर थी वेंदो। तंहिंजे करे मनसूबो इहो जोड़ियऊं त कंहिं हिकिड़ी जाइ ते अहिड़ो हमिलो कयूं, अहिड़ो मिसाल क़ाइमु कयूं, अहिड़ी ज़ुल्म, अहिड़ी जुठ कयूं, जो ॿिए पासे सिंधी रोड ते वेहण खां पहिरीं 1000 दफ़ा सोचे। बाल ठाहे ॾिबो आहे न, बाल ठाहे ॾिबो आहे, पोइ ठकायो छको हणिबो आहे त ही बंगला बंगला ॻाल्हियूं ॿाल्हियूं सॼियूं ठाहे, अहिड़ी वॉली ठाहे ॾिजे ऐं ईअं माण्हुनि जा लाश किराइजनि जो सॼे पाकिस्तान खे साबित कयूं त सिंध पुलिस ऐं सिंध सरकार ठीकु करे छॾियो। ॾिसो, सिंध सरकार सां जेको टकराईंदो, सिंध पुलिस सां जेको गड़बड़ कंदो, हुन जा लाश किराईंदासीं। ऐं पोइ उन्हनि लाशनि खे जवाज़ बनाए अमरकोट वारनि खे, जैकबाबाद वारनि खे, लाड़काणे ऐं कंबर शहदाद कोट खे, कराची, ठटे ऐं जामशोरे में उन्हनि खे नांग सुंगाराए छॾिजे। अबा निकिरंदे थाणे बोला खान मां, निकिरंदे वाई पाती मां, निकिरंदे कंबर शहदाद कोट मां अची वेंदे नसीर पार जे रोड ते, वेंदे गढ़ी यासीन जे रोड ते, मोरे वारी ॻाल्हि यादि कोन अथई? तव्हां सां हींअर छो वेठा कनि? इहो सोचो अथव? तव्हांजा 40 खां 50 माण्हू तव्हांजा हुननि ते FIR आहिनि। हिन ॻोठ जे आउं पहिरीं त मुतालबो थो कयां त इहे FIR फौरन वापसि वरितियूं अथनि। IG जेल खां ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां ऐं सुप्रीम कोर्ट ऐं सिंध हाई कोर्ट जा चीफ जस्टिस आहिनि किथे? कहिड़ी दुनिया में? आउं सुप्रीम कोर्ट जो वकील आहियां, अयाज़ लतीफ़ पलीजो, को आम सियासी कारकुन कोन्हे जो ऐं सुप्रीम कोर्ट जे वकील जे हैसियत सां चवां पियो त सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं सुप्रीम कोर्ट जे जस्टिस जुनैद गफ़ार साहब थियो आहे चीफ जस्टिस। My Lord Mr. Justice Junaid Ghaffar Saab, I would like to invite your attention. You have been recently elevated to this exceptional commanding post of Chief Justice. People have lots of expectations from you. I would like to request you, please take a suo moto notice of this cruelty, this barbaric act, and play your role, historic role. जस्टिस साहब, अवां कुछ वक्त खां पोइ सभु जज साहब रिटायर थी वेंदा आहिनि।
तारीख़ में ज़िंदा रहो ऐं सुप्रीम कोर्ट जा चीफ जस्टिस साहब तारीख़ में ज़िंदा रहो त सिंध जे माण्हुनि खे जंहिं बेदर्दीअ सां मारियो वियो आहे रस्तनि ते उन ते अञा अदालतुनि किरदारु छो कोन अदा कयो आहे। भला जे मिसाल पाण खणूं, मिसाल था खणूं त पीपल्स पार्टी चए थी हुकुमरान चवंदा असांजो वाक़िफ़ो कोन्हे, ओचितो माण्हू निकिता पोइ फायरिंग थी वई, पोइ हीअ हुननि वटि गोलियूं फलाणियूं हीअं जंहिं ॻाल्हि ठाही अथव। मिसाल तौरु ईअं ई ॻाल्हि आहे, मिसाल जेका कोन्हे कूड़ आहे पर मिसाल ईअं ॻाल्हि आहे। मिसाल ईअं ॻाल्हि आहे त इतफ़ाक़ थियो फलाणो थियो। जेकॾहिं मिसाल ईअं ॻाल्हि आहे त पोइ हिन तॾे ते बिलावल भुट्टो छो कोन आयो आहे, आसिफ ज़रदारी छो कोन आयो आहे? संदसि ज़िलो आहे, नवाब शाह आहिनि, होशियारो साॻिया ज़िला हुआ त जंहिं महिल ॾिसे आहे त वाह माण्हुनि सां ज़ुलो आहे त आसिफ ज़रदारी साहिबु, फरियाल साहिबा, बिलावल साहिबु अचनि हा हिते अची माण्हुनि खे चवनि हा अदा असीं मुलविस कोन आहियूं, कयो कानूनी फ़ैसिलो, अदालत खां ठारायूं था कमीशन, पीपल्स पार्टी जो हुन में को किरदारु कोन्हे, असीं तॾे ते आया आहियूं भाउरनि सां ग़मगीन ॾुख में शिरकत में आहे शरीक आहियूं। ऐं अदालती कमीशन लाइ वज़ीर आला लिखिया ख़त। वज़ीर आला खे छा करिणो हो, रुगो रेफरेंस तौरु ख़त लिखिणो हो चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे त मोरे बिजराणी लगारी ॻोठ जे वाक़े जी अदालती तहक़ीक़ात कराई वञे। जे तव्हीं मुलविस न आहियो, जेको तव्हीं चओ था त असां कोन कयो आहे, ऐं जे वफ़ाक़ी हुकूमत कान्हे, शहबाज़ शरीफ़ किथे आहे, मरियम नवाज़ किथे आहे, सेनेट जो चेयरमैन आहे यूसुफ रज़ा गिलानी उहो किथे आहे, क़ौमी असेंबली जो स्पीकर किथे आहे, नवाज़ शरीफ़ किथे आहे, पाकिस्तान जूं ॿियूं वफ़ाक़ी पार्टियूं किथे आहिनि, पाकिस्तान जी जेके पार्टियूं इक़्तिदार में आहिनि उहे ठीकु, पाकिस्तान जूं ॿियूं जेके पार्टियूं इक़्तिदार में कोन्हनि ऐं क़ौमी असेंबली में मौजूदु आहिनि उन्हनि जो कहिड़ो वफ़द आयो आहे हिते? त हिन तॾे ते अचणु खपंदो हो। हिते पुछा वरी थींदी आहे क़ौमी कारकुननि खां। क़ौमी कारकुन त उहो ई जदोजहद में हलनि पिया जेके तव्हांजे नाले में इक़्तिदार वठनि था, वज़ीर आला, वज़ीर आज़म, सदर, उहे किथे आहिनि? बलूचिस्तान जे वज़ीर आला खे अचणु खपंदो हो। ख़ैबर पख्तूनख्वा में पीटीआई जो वज़ीर आला वेठो आहे, उहो अचिया, उहो चया असीं ॾुख में शरीक आहियूं। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ अचिया, IG अची चया त असां गुज़ारिश था कयूं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे, छो कोन था कनि? जेकॾहिं तव्हांजे ॾाड़ीअ में कख कोन्हे, जेके उर्दू में चइबो आहे दाढ़ी में तिनका, उहो जे न आहे ऐं तव्हां उन में मुलविस न आहियो ऐं तव्हां ग़ैर जानबदार आहियो ऐं इतफ़ाक़ी वाक़ियो थियो आहे त तव्हीं तॾे ते छो कोन आहियो? इरफान लगारी जे ऐं ज़ाहिद लगारी जे तॾे ते छो न आहियो? हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, तव्हां रस्तनि तां लंघां पियो तॾहिं सिंध में हलां पियो। इहे जेको थिया वाक़िया, धरणा भरणा होॾां लॻा परे पासे ख़ैरपुर ॾांहुं, उनखां पोइ सॼो जग जान गुम थी वियो। ऐं त वरी हींअर बि मक़सूदो रहंदो हुअसि, ऐं हींअर बि भिट शाह हुअसि, ऐं हींअर बि बदीन हुअसि, ऐं हींअर बि 2 हफ़्ता अॻु में बठोरे हुअसि। हलूं पिया न। हाणे आउं सम्झां पियो त हेॾां वञे पियो सामान, कोयलो हितां होॾां पियो वञे, गैस हितां होॾां पई वञे, पेट्रोल हितां होॾां पियो वञे ॿियनि सूबनि खां, ऐं उतां जेको पाणी अचे थो सो रोके छॾियो। असांजे कोयले जूं ट्रकूं भरियो, असांजी बिजलीअ जूं तारूं खणियो, असांजे थर्मल मां, असांजे विंड पावर मां, असांजे गैस मां, असांजी गैस होॾां मोकिलियो, उते प्लांट हलायो पिया। असांखे लोड शेडिंगूं, बिजली बंदि, पाणी बंदि, असांजे लाइ ज़िंदगी ज़हर। असांजो सामान खयो वञो, असांजा टैक्स खयो वञो, असांजो कोयलो, पेट्रोल, बिजली खयो वञो, ऐं मोट में असांखे ॾियो लाश, ऐं मोट में ॾियो असांखे पाणीअ ते धाड़ो, ऐं मोट में ॾियो असांजे ज़मीनुनि ते कब्ज़ा, ऐं पोइ पाण हथ नाट करे 4 माण्हू विहारे वज़ीरनि सां ॿियनि सां प्रेस कॉन्फ्रेंसूं करे सिंधियुनि खे ॿुधाए छॾियो त कैनाल बंदि थी आहे, ज़मीनूं वापसि थी वयूं। उहे ज़मीनुनि ते कब्ज़ो जारी, कैनालनि जो कमु जारी, पाणी बंदि, सिंध सां ज़ुल्म जारी, ऐं हितां टपण ढोईंदा अचो। ऐं हीउ तव्हांखे इस्तेमालु करे सिंध जे हुकूमरान खे, तव्हां रुगो हिन में अटकाली खे पिया आहियो त असांखे वज़ीर अज़म कंदा। तव्हांजी सॼी जदोजहद इहा आहे त बिलावल वज़ीर अज़म थींदो। पोइ वज़ीर अज़म त ज़ुल्फ़कार अली भुट्टो बि थियो, पोइ मारे खे ॾियूंसि, लाश मोकिलियूं। वज़ीर अज़म त बेनज़ीर साहिबाब थी हुई, पोइ लाश मोकिलियूंसि। वज़ीर अज़म त इमरान ख़ान बि थियो, राति जो टपण ॿधाए घर मोकिले खे ॾियूंसि। वज़ीर अज़म त नवाज़ शरीफ़ बि थियो,
विझी जेल में हणी बंदि करे ॾियूंसि पोइ सिंधी जज जो जाफ़री जंहिं फांसी ॾियण खां इनकार कयोसि न त फांसी ते ॾिनऊंसि गौस अली शाह खे ॿधी ॾियूं वज़ीर आला सभु ॿधा पिया तंहिंजे करे वज़ीरिज़म अहिड़ी कहिड़ी वॾी शइ आहे जंहिंजे लाइ तव्हीं मोरे जा लाश सिंध जा लाश ॻोठनि जा लाश प्लेट में रखी ॾियो पिया गैस पेट्रोल तेल पियो ॾियो असांखे रुगो वज़ीरिज़म कयो रुगो वज़ीरिज़म कयो रुगो वज़ीरिज़म कयो आउं मुतालबो थो कयां हिन तॾहिं तां बिजराणी लगारी में सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे सो मोटो नोटिस वठणु खपे ऐं हिकिड़ी अदालती कमीशन ठाही वञे सिंध हाई कोर्ट जे जस्टिस ते मुश्तमिल ऐं उन में सुठी साख रखंदड़ इंटेलिजेंस ऐं पुलिस जा ऑफिसर्स हुजनि ऐं आउं मुतालबो थो कयां त फोतिन जे वारसनि खे 5-5 करोड़ रुपया ॾिना वञनि हिन ॻोठ में जेको घेरो आहे सो बंदि कयो वञे घेरो माना रुगो माण्हू चवंदा घेरो आहे किथे घेरो रुगो इहो थोरी हूंदो आहे त पुलिस बंदूक खणी बीठी थिए घेरो इहो हूंदो आहे त उन्हनि जा जियो फेंसिंग करे फोन वेठा ॾिसो केरु केरु हो फलाणे ॾींहुं फोन ते केरु किथे हो फलाणे ॾींहुं फोन कंहिंजो हुते वॻो पे पोइ उहो चूंडे माण्हू पकिड़े वठो आउं वकील आहियां फॉरेंसिक जी मूंखे ख़बर आहे क्रिमिनल साइंस जी ख़बर आहे अब फलाणो फलाणे गस तां लॻो पिए फलाणो उन ॾींहुं हिते हो पोइ 3 चइनि हफ़्तनि खां पोइ उन्हनि जी प्रेस कॉन्फ्रेंस उन्हनि जा फोन जी डेटा हथु करे पोइ उन ते उन्हनि ते FIR कटियो ऐं पोइ ॻोठ में ॿियनि माण्हुनि खे झले छॾियो त हिननि सां केरु मिले न हिननि जा कारोबार दुकान ड्राए छॾियो हिननि जी ज़मीनुनि जो पाणी बंदि करे छॾियो हिननि जे रोज़गार जा रस्ता बंदि करे छॾियो पोइ चओ आहे पुलिस किथे आहे असांजो वास्तो ई कोन्हे घेरो बेरो आई कोन्हे कूड़ आहे इहो घेरो आहे जेको मुआशी घेरो आहे इहो घेरो आहे जेको रोज़ी बंदि करणु आहे इहो घेरो आहे जेको ॻोल्हे माण्हुनि ते FIR कूड़ियूं करणियूं आहे इहो घेरो आहे ऐं FIR खां पोइ उन्हनि खे कोर्टुनि मां रिआयत न मिलणु इहो घेरो आहे ऐं जेके माण्हू गिरफ़्तार थियल आहिनि उन्हनि खे आज़ादु न करणु इहो घेरो आहे ऐं ॻोठ जे माण्हुनि खे दीवार सां लॻाइणु इहो घेरो आहे इहो सिलसिलो बंदि कयो ऐं तव्हांजे दिमाग़ में जेकॾहिं इहा मॻी ऐं दिमाग़ में जेकॾहिं फेरी आहे त मोरे जा 2 नौजवान शहीद करे सिंधनि खे पाणीअ तां हथु खणाईंदव ज़मीनुनि तां हथु खणाईंदो तव्हांजी भुल आहे सिंधनि जा माण्हू त शहीद थींदा आहिनि हिन मोरे में ई मोरे मेड़ दादू ऐं लाखाट में ज़िया सां विढ़ंदे शहीद थिया पोइ सिंधी हथु खणी विया जमूरत ते सिंधी उहे कोन्हनि जिन खे तव्हीं लाश ॾींदव त सिंधी पंहिंजे जमूरत पंहिंजे वतन ऐं क़ौम तां कुझु वक़्तु थधा थींदा सुस्त थींदा कुझु लेट थींदा माण्हू थींदो आहे इंसानु सुस्त बि थींदो आहे लेट बि थींदो आहे कुझु जॾो बि थींदो आहे कुझु माण्हू खे ॿिचतो बि थींदो आहे पर ॿिचतो ऐं जॾो ऐं सुस्त ऐं लेट थी वरी माण्हू कर मोड़े वरी गाट ऊचो करे उथी खड़ो थींदो आहे सिंधी उथी खड़ा थींदा पाणी तव्हांखे फॿाइणु कोन ईंदा तव्हां सां विढ़ंदा पुरअमन तौर ते लठ धुके सां न पुरअमन तौर ते हज़ारे लखे माण्हुनि जे इज्तिमानि ऐं जलसनि ऐं जुलूसनि सां तव्हां सां विढ़ंदा सिंधी नॉन वायलेंट आहिनि वायलेंस में यकीन नथा रखनि सिंध में को बि इश्तियाल हथियारनि ऐं टकराव ऐं गोलियूं हलाइण जे हक़ में न आहे सिंधी गोलियुनि जी ज़बान ॻाल्हाईंदड़ कोन्हनि सिंधी बाहियूं ॾींदड़ कोन्हनि सिंधी ॿियनि जा लाश किराईंदड़ कोन्हनि सिंधी हथियार बंदि न आहे ऐं तव्हीं सज़ा बि शायदि इन करे था ॾियो वधीक तंग बि इन करे था कयो जो सिंधी हथियारनि सां कोन था विढ़नि ऐं सिंधी हथियारनि सां कोन विढ़ंदा सिंधी कानून हथ में कोन खणंदा सिंधी वायलेंट कोन थींदा इश्तियाल में कोन ईंदा ऐं सिंधी तव्हांखे इहो जवाज़ फराहम करे कोन ईंदा त तव्हीं सिंध ते वॾी ऑपरेशन कयो तव्हांजे पंहिंजे सफ़नि मां छॾियल एजेंट तव्हीं सिंधियुनि में छॾींदव त अहिड़ियूं वारदातूं कनि अहिड़ो हथरादू नाटक पैदा कनि जो तव्हीं ॿिया सिंधी नौजवान शहीद करे सघो ऐं जवाज़ ठाहे सघो सिंधी पुरअमन रहंदा पुरअमन रही तव्हां खां पाणी ज़मीनूं वसीला वापसि वठंदा महिरबानी।